हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। प्यारी साध संगत जी नमस्ते। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असीं श्री गुरु बालपुरी जीवन कथा जो आरंभ करे चुका आहियूं, जंहिंजा असां 19 पार्ट कंप्लीट करे चुका आहियूं। अॼु असीं 20 पार्ट जी तरफ़ वधंदासीं ऐं जेकॾहिं तव्हांखे कथा हासिल न थी आहे त तव्हां 0331311089 ते कॉन्टेक्ट कंदा। असीं तव्हांखे ग्रुप जी लिंक मोकिलींदासीं, जंहिंजे ज़रिए तव्हां ग्रुप में जॉइन थी करे कथा हासिल करे सघो था। अचो त अॼु जी कथा शुरू कयूं। कल्ह असां तव्हांखे श्री गुरु संतोषपुरी जिन जे जीवन चरित्र जे बारे में तव्हांखे ॿुधायो हो त उहे कीअं गादी नशीन थिया। त जॾहिं गुरु साहिब गादी ते वेही रहिया त तक़रीबन 19 साल मढ़ी में रहिया। पोइ 27 तारीख़ महीनो आखाण ऐं संबत 2037 ॾींहुं छंछरु अंग्रेज़ी तारीख़ 19 तारीख़ 8 महीनो 1980 में परलोक पधारिया। अचो त तव्हांखे साईं जे बारे में हिकु वाक़ियो ॿुधायां त जॾहिं निहाल चंद इनकार कयो त उन जो छा नतीजो थियो। दरअसल मुखी निहाल चंद ॿेले जो राकू हो। गुरु संतोषपुरी जे वक़्तु मढ़ी में शेवा कंदो हो। पोइ जॾहिं माण्हू उनजी घणी इज़त करणु लॻा, पोइ उनखे इनकार अची वियो। उन में हिकु ख़ूबी हुई त हू दुक्कड़ तमामु सुठा वॼाईंदो हो। उन में मास्टर हो। माण्हुनि खे चवंदो हो त संतोषपुरी खां पोइ आऊं तव्हांजो गुरु आहियां, तव्हां मूंखे गुरु करे मञिजो ऐं मुंहिंजी ॻाल्हियुनि ते यकीन कजो। हिकु ॾींहुं छा थियो त हू मढ़ी में हो त गुरु संतोषपुरीअ जो गेड़ो चोलो पाए सभिनी खे चवणु लॻो त आऊं अव्हांजो गुरु आहियां। पोइ राति जो मढ़ी में सुतो पियो हो त अधु राति तक़रीबन 2 बजे धारे रड़ियूं करणु लॻो ऐं ॿारु भॼी वियो। मढ़ी ॿाहिरां चेलूमल टोपणमल जे दुकान अॻियां धिकी ते वेही रड़ियूं करणु लॻो। हारी मीर ख़ान ओताक में सुतो पियो हो। उन्हीअ ॿारु वञी निहाल चंद खे चयो त मुखी साहिबु हलो अंदरि ऐं रड़ियूं छो पिया करियो। पोइ हुन चयो त आऊं मढ़ीअ जे अंदरि कोन वेंदुसि। पोइ हारी मीर ख़ान चयो त अचो भला ओताक में वेही रहो ऐं उते ई सुम्ही पियो। पोइ पाण रड़ियूं कंदे कंदे वञी ओताक में वेही रहियो। जॾहिं सुबुह थी तॾहिं भगत होतूमल पूज महगोमल मढ़ी में आयो। हारियुनि सॼी हक़ीक़त उनखे ॿुधाई। पोइ होतूमल निहाल चंद खे चयो त अचो मढ़ी में अंदरि अचो। तॾहिं निहाल चंद चयो त मढ़ी में आऊं कोन थो अची सघां, हाणे मूंखे डपु थियणु लॻो आहे त मुंहिंजी जान न हली वञे ऐं हाणे आऊं मढ़ी में कोन हलंदुसि। पोइ होतूमल सभु कुझु सम्झी वियो। पाण उनजो सॼो सामान मढ़ी मां कढराए हिकु शेवादारी सां गॾु लसबेला रवानो कयो। पोइ जॾहिं उते पहुतो त उते चरियो थी पियो ऐं परलोक पधारिजी वियो। प्यारी साध संगत जी, इन मां असांखे इहा सिख्या मिले थी त असांखे कॾहिं बि इनकार करणु न घुरिजे, संतोष चित में रहणु घुरिजे। प्यारी साध संगत जी, गुरबाणी में बि लिखियलु आहे त संत शरण जो जिन परे सो जिन उधरण हार, संत की निंदा नानका बहर बहर अवतार। प्यारी साध संगत जी, इन जो मतिलबु इहो आहे त जेको संतनि जे संग में अचे थो, उन्हनि जे शरण में अचे थो, उन जो ई उद्धार थींदो आहे।
जेको संतनि जी निंदा करे थो या उन सां इनकार करे थो त उन्हनि जो बार बार जूण थिए थो, मतिलबु त पखी जो जूण, कुते जो जूण, ख़राबु जूणियूं भोॻे थो। तंहिं करे हर वक़्तु संतनि जे संग में रही करे हरे नाम जो सिमरन कंदा रहो। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ऐं हिकु ॿी वेनती आहे त असांजे चैनल गुरमुखी लर्निंग इन सिंधी लैंग्वेज उनखे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं पंहिंजे ॿारनि खे गुरमुखी सेखारण जी कोशिशि ज़रूरु कंदा रहो त जीअं ॿारनि खे सही सिखिया मिली सघे। धन्यवाद।